प्यारा ना लगे हिन सां मोहब्बत रखो अर्ज़ थो कयां ज़ियारत कयो त तव्हांजूं अखियूं तरी नबी थो फरमाए पंज शयूं ॾेढों जे ॾिसण सां अल्लाह जे ज़ात जो गज़ब कहर न कर हटी थो पए रहमत वसीम थी पए सहाबा चयो अल्लाह जा रसूल पंज शयूं कहिड़ियूं आहिनि पाण फरमायूं पहिरियों क़ुरान जी ज़ियारत ॿियो काबे जी ज़ियारत टियों अबे अम्मा जी ज़ियारत जे अबे खे धिका ॾींदो आहे अम्मा खे धक हणंदो आहे ज़ालिम किनो थी मर्द यादि रखजांइ अबे अम्मा जे प्यार सां निहार अर्श वारो दफ़्तर में हज ऐं उमिरे जो सवाल लिखाए छॾी अबे के पटको तन वठी वञी अम्मा के पोती तन वठी वई अबे के 100 रुपया तन ॾिनई अम्मा के 200 रुपया तन ॾिनई छो प्यार सां वेठो निहार अबे अम्मा जो रज़ा मंदो मंझि चो अल्लाह जे रज़ा मंदे जे सुभान अल्लाह पहिरियों क़ुरान जी ज़ियारत ॿियो काबे जी ज़ियारत टियों अबे अम्मा जी ज़ियारत चौथो आब ज़मज़म जी ज़ियारत पंजो हक़ वारे आलम कुदरत वलीअ जे ज़ियारत करण सां वीर पंज रात जो गज़ब डबर कारो हटी वेंदो आहे जो रहमत वसीम हूंदी आहे कयो हिन जी ज़ियारत वरी बि त मन क़ुरान जी सुभान अल्लाह ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह वाह जो क़ुरान में कमाल आहे कि दुनिया में क़ुरान सां वास्तो आहे उनखे चओ क़बर में बि क़ुरान कमींदो कन खोले नबी से हिकिड़े मुक़ाम गुज़र कयो ॾिठो त क़बराऊं ते अलाह पियो थिए सभिनी जा मारे करणी ॼाण साहबा जो सही हिन क़बर में हूंदा थियूं वञनि हिन क़बर में ईंदा थियूं वञनि पाण फरमायूं मूंखे अल्लाह जे ज़ात ॼाणायो आहे मूंखे रब ॼाणायो आहे छो त नबी तेसि ताईं न ॻाल्हाईंदो आहे जेसि ताईं रब ॾों वही वेंदो मूंखे रब ॼाणायो आहे हिन ते अज़ाब तॾहिं थो थिए जो हे पेशाब खां परहेज़ न कंदो सबूरा चओ पाकाई आहे निमाज़ीअ वटां सुभान अल्लाह सही हिन ते अज़ाब छो थो थिए कि इहो चुगलियूं हली माण्हू विड़ाईंदो सही हिन क़बर में क़ुरान जो आवाज़ थो अचे सम्झजाए क़बर में क़ुरान जो आवाज़ सूरत मुल्क थो पढ़े इहो रोज़ाना रोज़ रात जो सूरत मुल्क पढ़ंदो हो इन्हीअ सां हिन जो प्यार हो हाणे मरी आयो आहे रब क़बर में बि क़ुरान थो पढ़ाए क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं जन्नती जन्नत में वेंदा आमीन अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नसीब आमीन त चओ जन्नती जन्नत में वेंदा वो जन्नतनि खे रब चवंदो अचो त हिकिड़ो मिठे आवाज़ में तव्हांखे सुरीले आवाज़ में मिठो आवाज़ ॿुधायां सही हा जे हा हुकुम थींदो दाऊद नबीअ अल्लाह चवंदो ज़बूर पढ़ लाजो तोखे मिठो मां ॾिनो आहे मिठे लफ़्ज़ सां ज़बूर पढ़ मुंहिंजा जन्नती बनाओ हीअं जो मिठे आवाज़ सां पढ़ंदो जन्नती घुमिजी वेंदा रब किरोड़े कर्म के वाह जो आवाज़ ॿुधायो थी मिठो आवाज़ अल्लाह चवंदो अचो त इन खां अञा वधीक मिठो आवाज़ ॿुधायां सही हिन खां मथे अञा मिठो जे हा हुकुम थींदो मलाइको जी रब जल्दी जो स्टेज तयारु कयो स्टेज तयारु थी वेंदी हे कुर्सियूं काठ जूं न हूंदियूं केवल जग चट केवल ताकी चट और सोन जूं कुर्सियूं हूंदियूं जन्नत में सुभान अल्लाह एॾी स्टेज सिंगारी वेंदी सोन जी कुर्सी रखी वेंदी हुकुम थींदो अल्लाह जे तरफ़ों ओ मुंहिंजा दिलबर मोहम्मद इन्हीअ कुर्सीअ ते तूं वेह इन्हीअ कुर्सीअ ते वेही मुंहिंजे पाणनि खे सूरत अर रहमान जी तिलावत ॿुधाए सुभान
अन्याय को अधिक मिठुआल बुधराया अन्या सही मखलूकात में तो मोहम्मद मुस्तफा को मथे प्यारी मोर इन को अन्या मिठो आवाज अल्लाह चवंदो अचो त मां पंहिंजे कुदरत जे आवाज कुदरत जे ज़ुबान सां अचो त मां मिठो आवाज तव्हांखे कुरान जो ॿुधायां हेॾो बादशाह जी कुर्सी अल्लाह जी रखबी हेॾो नबी सही जे शफ़ाअत जी कुर्सी रखी वेंदी रब सही पंहिंजे कुदरत जे ज़ुबान सां सूरत यासीन जी तिलावत कंदो इहो थी कुरान जेको पढ़े तॾहिं निंड छुटी वेंदी छॾ वॾाई छॾ आकड़ छॾ सीत इन को पढ़े वेंदे वठजी कपजी बाहि वेंदे कुरान खे चिबड़दे हे परन में उड़ारे रब जे ज़ात सां रूबरू मिलाई नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा कुरान वारनि खे सॾो थींदो अचो अचो कुरान वारो अचो दुनिया में तव्हांजे अखियुनि में ताक़त कान्हे ओ रोज़ेदार रोज़ा भी रखई नमाज़ा भी पढ़ई तरावियां भी पढ़ई ज़िक्र भी कयई धड़पत ॾाढी तोखे मुंहिंजे दीदार जी पर तुंहिंजे अखियुनि में ताक़त कान्हे जो दुनिया में तूं मूंखे ॾिसी सघे अॼु आदमा रब तोखे पंहिंजो दीदार करायां 70,000 नूरानी पर्दा अल्लाह ताला हेॾे होॾे कंदो कुरान वारे खे चवंदो मूं मथे कर त मां मुल्क जो मालिक दीदार करायां जे रब जी ज़ियारत खपे त हिन सां वास्तो रखो चओ इंशाअल्लाह राजा छॾे ॾियो वॾाई छॾे ॾियो आकर सींग छॾियो कुझु असां में कोन्हे अजायो वॾाई आहे सही भी मुझो हे भी मुझो आई ने बोल तमाम कुछ न कर सको सिर्फ वठी मानो निकरी अची भगवान या जी रब जी पावर अचो रब जे कदम के ही हटण दिया सुभान अल्लाह जो कुछ भी पायो ना आए गला मसर जे जमीनन दे आकरियो है बंगला पहला खरीदी हा मुझे हेॾो गिरे का मां हेॾो माण्हू आहियां मूंखे हेतिरा पुट आहिनि मूंखे हेतिरियूं घरवारियूं हेॾा बंगला आहिनि अल्लाह तुंहिंजे कुझु बि पंहिंजो नथी सभु उधारा ॾिना त मां उधर ते वॾाई न कर अखियूं कन चप डंद हथ पेर तारियूं बंगला ज़मीना ओछा खां घरवारियूं दुकान महाराज केतिरो सभु उधारा ॾिना त मां हिते सेठ था माण्हू चवनी नवाब था चवनी अमीर था चवनी अल्लाह तुंहिंजे मां क़ुरान में मुहताज करे सॼो ज़मान या अय्युहन नास अंतुमुल फुक़रा इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद ये तो पूरी दुनिया जा इंसान तमाम सब मुझे दर्जा मोहताज कुछ भी पढ़ो ना ये तो एडी वडाई न कर मथा एक बिस्तरे ते न सुमारे छजान पेशाब न वई वई छाते वडाई कई एडो माल ते नाल न कर मांगे जण दी दो थी खसण मथा पेनू न करे छजाए तू दिल मुल्क मन तशा वतन दिल मुल्क मिमन तशा व तुइज़ मन तशा